सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह चयो आहे त सिंध हुकूमत माकड़ खे मुंहुं ॾियण लाइ हर मुमकिन कोशिश करे रही आहे, छो त जेकॾहिं उनखे कंट्रोल न कयो वियो त वॾी तबाही थी सघे थी। हुन चयो त खैरपुर जे तेल के नारे में जॾहिं माकड़ जी शिकायत मिली हुई त उन वक़्तु ई प्लान प्रोटेक्शन डिवीज़न खे इतला ॾिनी वई। प्लान प्रोटेक्शन डिवीज़न ज़ुल्फ़कार अली भुट्टो क़ाइमु कयो हो ऐं उन वक़्तु 17 जहाज़ ख़रीद कया विया हुआ, जॾहिं त हिन वक़्तु सिर्फ़ 6 जहाज़ मौजूदु आहिनि, जंहिंमां हिकु जहाज़ फ़आल हालत में आहे। बिरशाह रेस्ट हाउस में माकड़ जे हमले जे हवाले सां अमलदारनि सां गॾिजाणी खां पोइ मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे हुन चयो त लाॻापियल अमलदारनि खे हिदायत कई वई आहे त माकड़ खे कंट्रोल करण ऐं नुक़सान खां बचण लाइ तमामु तर वसीला इस्तेमालु कया वञनि। हिकु सवाल जे जवाब में सिंध जे वॾे वज़ीर चयो त वफ़ाक़ी हुकूमत 665 अरब रुपया हिन साल ॾियण जो चयो हो, जंहिंमां हिन वक़्तु ताईं 505 अरब ॾिना आहिनि ऐं 140 अरब ॾियण जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। हुन चयो त मूंखे नथो लॻे त असांखे एतिरा पैसा मिलंदा। हुन चयो त घटि रक़म मिलण जे करे तरक़ियाती स्कीमूं मुकमल न करे सघिया आहियूं। हिन चयो त गैर तरक़ियाती साइड ते कटवती कई वई आहे। हुन वधीक चयो त अहम शख़्सियतूं गिरफ़्तार थी रहियूं आहिनि, पर कंहिं बि तरीक़े सां गैर जमहूरी क़ुवतनि खे स्पेस न ॾींदासीं। हुन चयो त इमरान ख़ान ऐं हुनजी क़ाबीना नाकाम थी चुका आहिनि। विचोलो तबिको महांगाई जे तूफ़ान में तड़पी रहियो आहे। हुन खां अॻु डिवीज़नल कमिश्नर हैदराबाद मोहम्मद अब्बास बलोच मुनक़द गॾिजाणी में हैदराबाद डिवीज़न में फसलनि ते थियल माकड़ जे हमले सबबु थींदड़ नुक़सान ऐं कयल इंतज़ामनि मुतालिक़ सिंध जे वॾे वज़ीर खे ब्रीफिंग ॾिनी, जॾहिं त वज़ीर एला सिंध सैयद मुराद अली शाह दरगाह भिटाई ते हाज़िरी बिना वापसि रवानो थी वियो।